नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कल्ह सूरह फ़ातिहा ऐं सूरह बक़रा जो मुख़्तसर ख़ुलासो अव्हांजे साम्हूं बयानु थियो हो ऐं अॼु सूरह आले इमरान जो मुख़्तसर ख़ुलासो बयानु थी रहियो आहे। सूरह आले इमरान मदनी सूरत आहे। मदनी सूरत जो मतिलबु इहो आहे ऐं मक्की सूरत जो मतिलबु इहो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के खां मदीने हिजरत फ़रमाई त हिजरत खां अॻु में जेके सूरतूं नाज़िल थियूं उन्हनि खे मक्किया चयो वञे थो ऐं हिजरत करण खां पोइ जेके सूरतूं नाज़िल थियूं उन्हनि खे मदनिया चयो वञे थो। हीअ सूरत इन जो नालो आले इमरान आहे। आल जी माना औलाद, इमरान हिकिड़े शख़्स जो नालो आहे। आले इमरान यानी इमरान जी औलाद। ऐं इन सूरत जे अंदरि इन जो क़िसो, इन जा वाक़ियात ऐं हज़रत मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वाक़े खे, हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो हिन सूरत जे अंदरि मौजूदु आहे। उन जे करे उन जी निस्बत सां हिन सूरत जो नालो सूरह आले इमरान रखियो वियो आहे। अलिफ लाम मीम हिन सूरत जी इब्तिदाई ऐं पहिरीं आयत आहे, जंहिंजी तफ़सील सूरह बक़रा जी पहिरीं आयत अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब मंझि हिन जी तफ़सील गुज़री त हीअ हर्फ़ हुरूफ़ मुक़त्तिआत जे अंदरि आहे। उन खां पोइ अॻिते हिन जूं जेके इब्तिदाई आयात आहिनि, इन्हनि इब्तिदाई आयात जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जी तौहीद खे बयानु कयो वियो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत खे बयानु कयो वियो आहे। ऐं इन जो तसलसल इन जी इब्तिदा ईअं आहे त जेके बि अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम आया उन्हनि सभिनी जेको सो अल्लाह जी तौहीद खे बयानु कयो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुणी इन ई तौहीद खे बयानु कयो आहे। ऐं उन खां पोइ जेको सो नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़ मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि वअंज़ल तौरात वल इंजील। इन आयत जे अंदरि क़ुरान करीम जो बि तज़किरो आहे, तौरात इंजील जो बि तज़किरो आहे। इहे किताबूं माण्हुनि जी हिदायत जे लाइ नाज़िल कयूं वयूं हुयूं ऐं क़ुरान करीम खे बि नाज़िल कयो वियो। जेको माण्हू इन्हनि जी ॻाल्हि, इन किताब जी ॻाल्हि खे मञींदो यानी क़ुरान करीम खे मञींदो, अल्लाह ताला उन खे कामयाबी अता फ़रमाईंदो ऐं जेको इनकार कंदो उन जे लाइ अज़ाबुन शदीद, ॾुखींदड़ सख़्तु क़िस्म जो अज़ाब अल्लाह ताला तयारु करे रखियो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां उन खां पोइ इंसान जी पैदाइश जे हवाले सां तज़किरो कयो वियो। वल्लज़ी युसव्विरुकुम फ़िल अरहामि कैफ़ यशा। उहा ई ज़ात यानी रब जी ज़ात आहे जेका शक्ल ऐं सूरत खे ठाहे थी ॿार जी माउ जे पेट जे अंदरि जंहिं तरीक़े सां चाहे। ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह जी वहदानियत, अल्लाह जी तौहीद ऐं अल्लाह जी कुदरत खे बयानु कयो त अल्लाह खां अलावा ॿियो को बि इलाह नाहे ऐं अल्लाह ताला ज़बरदस्त हिकमत जो मालिक आहे। उन खां पोइ जेको सो अल्लाह तबारक व तआला जी सिफ़ात खे बयानु कयो वियो ऐं अल्लाह ताला जी कुदरत खे बयानु कयो वियो। सिफ़ात जूं ॿ क़िस्मूं बयानु कयूं वयूं, हिकु मुहकमात आहे, ॿी मुतशाबिहात आहे। मुहकमात जेके वाज़े निशानियूं आहिनि, मुतशाबिहात जेके वाज़े न आहिनि, उन्हनि सभिनी जो तज़किरो कयो वियो। ऐं उन खां पोइ अॻिते हिन सूरत जे अंदरि हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो क़िसो बयानु कयो वियो, जेॾी महिल उन्हनि जेको सो औलाद जे हवाले सां दुआ वग़ैरह कई हुई। ऐं अहिड़े तरीक़े सां हज़रत मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो, हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो हिन सूरत जे अंदरि कयो वियो। ऐं अल्लाह तबारक व तआला हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे आसमान ते खयो ऐं यहूदीन ऐं ईसाइनि जे अक़ीदे खे रद्द करणु फ़रमायो। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको सो हज़रत मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल मक़दस मस्जिद अक़सा जे अंदरि यानी कि ख़िदमत जे लाइ उन जी वालिदा उन खे वक़फ़ कयो। उन जो तज़किरो अल्लाह ताला हिन जेको सो सूरत जे अंदरि बयानु कयो। ऐं इन खां अलावा चंद मज़ीद वाक़ियात ऐं मिसालूं अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जूं हिन जेको सो सूरत जे अंदरि बयानु कयूं हुयूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे हिननि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बहरहाल अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो इन सूरत जे अंदरि आहे। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम तौहीद जो पैगाम ॾिनो, उन खां पोइ हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम तौहीद जो पैगाम ॾिनो, पोइ हज़रत इब्राहीम इस्माईल इसहाक़ याक़ूब अल असबात व मा ऊतिय मूसा व ईसा व नबियुन में रब्बिहिम। इन आयत जे अंदरि हज़रत इब्राहीम इस्माईल इसहाक़ याक़ूब ऐं उन्हनि जे ख़ानदान अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो तज़किरो मौजूदु आहे। हज़रत मूसा ऐं हज़रत ईसा ऐं दीगर जेके अल्लाह तबारक व तआला जा नबी हुआ
उन्हनि जो तस्किरो हिन सूरत जे अंदरि मौजूदु आहे। ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मौजज़ात जो तस्किरो हिन सूरत जे अंदरि मौजूदु आहे। दर हक़ीक़त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया जे अंदरि अचिणो हो, त लिहाज़ा हज़रत ईसा जा मौजज़ात बयान करे दर हक़ीक़त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको सो पैदाइश जी तरफ़ ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं फ़ज़ीलत जी तरफ़ दर हक़ीक़त इशारो कयो वियो आहे। बहरहाल अल्लाह तबारक व तआला खां दुआ अल्लाह ताला असांखे सचो ऐं पक्को तौहीद जो क़ाइल बनाए ऐं इन्हनि तमामु अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम खे मञण जी तौफ़ीक़ हिम्मत अता फ़रमाए। ख़ासि तौर ते ख़ातमुन नबिय्यीन हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।